आयो लाल सभई चओ झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। हिन दफ़े जेका चालीहे जी मौज इतिहास हिस्ट्री मुंहिंजी लाइफ में फर्स्ट टाइम मां एॾी पब्लिक ॾिठी। रोज़ चंडु लॻो पियो ऐं चादर जे टाइम ते त क्या बात है, सॼो मंदरु भरिजी पियो वञे। जीअं चालीहो पूरो थियो आहे माण्हू मूंखे फ़ोन कंदा आहिनि, भाऊ हाणे? मां चवंदो हाणे छा, झूलण त वेठो आहे, तव्हां अचो नितनेम सां अचो, अची आसीस वठी वञो, पंहिंजे परिवार सां गॾु अची मथो टेकियो, सभु तव्हांजे हथनि में आहे। थारूअ जे ॾींहं ते झूलण जनमु वरितो त थारूअ जे ॾींहं ते परिवार सां गॾु अची मथो टेकियो। प्लस सॼे साल में 12 चंड हूंदा आहिनि, 12 चंडनि ते राति जो 9 खां वठी 11 ताईं जेठालाल पार्टी प्रोग्राम मिलंदो आहे ऐं बिल्कुलु चादर बि चइबी आहे 11 बजे। इन जे करे यूट्यूब ते बि तव्हां लाइव ॾिसी सघो था। प्लस चालीहे साहिब ते अचो ऐं अची करे जीअं मेले में चादर जे मौज भाग वठंदा हुयो, चादर खे हथु लॻाईंदा हुयो, तीअं हाणे बि अचो। मंदरु तव्हांजो आहे, लाल बि वेठो आहे, सिर्फ़ु तव्हांजी अचण जी देरि आहे। बसि अचो ऐं भॻवान खां आसीस वठो। जय झूलेलाल।